इन यार खे सुञाणो, हिन वाइदा कया करप्शन खत्म करण जा, महंगाई घट करण जा। हिन पंहिंजा वाइदा वफ़ा न कया। जेक तूं जो वाइदो सचो थी पवे हा। आपकी गवर्नमेंट के अंदर बड़े बड़े मुजरिम बैठे हो, चोरी के सारे रिकॉर्ड तोड़ दिए जाए। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल का है कि पाकिस्तान ने माशाल्लाह एक ही जगह तरक्की की है और वो करप्शन में तरक्की की है। तो फिर अवाम की खिदमत, अवाम जब करप्शन होती है तो अवाम करप्शन की कीमत महंगाई के जरिए देती है। हिन इहो बि चयो, जेकॾहिं मुल्क में करप्शन थिए इन जो मतलब इहो हूंदो त अव्हां जे मुल्क जो वज़ीर आज़म चोर हूंदो। हिन यार इहो बि वाइदो कयो हो, हिन जे हुकूमत अचण सां करप्शन घटि थींदी। पर ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट में दावा कई आहे त पाकिस्तान में करप्शन में इज़ाफ़ो थियो आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल 180 मुल्कनि जो करप्शन परसेप्शन इंडेक्स जारी करे छॾियो आहे, जंहिं मूजिब पाकिस्तान करप्शन परसेप्शन इंडेक्स में 16 दर्जा मथे चढ़ी वियो आहे ऐं करप्शन परसेप्शन इंडेक्स में दुनिया में 140 नंबर ते अची वियो आहे। हिन यार सभु पंहिंजा वाइदा वफ़ा न कया। अहिड़े वज़ीर आज़म खां घट खाली भली आ मुर्शिद साईं। जेक तूं जो वाइदो सचो थी पवे हा, दर्द मुंहिंजी दिल जो घटिजी पवे हा। जेक तूं जो वाइदो सचो थी पवे